इन जो मक़सद त अकबर खान पंहिंजे ॻोठ पुॼी वियो आहे। हाणे हुन जो रुख चाकर खान जे पासे हूंदो। जावर खान उन तरफ़ ॻाल्हियुनि जी का वाट रही न आहे। ऐं पोइ अकबर खान चाकर खान वटि वञी छा कंदो भला? मता वञी उते बारूद जे ढेर खे पाह ॾेई ऐं पंहिंजी पाह पले मोटी चे। जाबिर खान, हाणे ने ॿिन्ही धुरनि में ठाह त नामुमकिन आहे। चाकर खान जी महिल पूरी पूरी कोशिश हूंदी त अकबर खान सां मुंहिंजो ठाह थिए ऐं अकबर खान खे यकीन बि ॾियाराईंदो त इन हमले जे पोयां मुंहिंजो को बि हथ न आहे। इहा सॼी शैतानगिरी जाबिर कई आहे, पर अकबर खान कोन मञंदुसि। जाबिर खान, चाकर खान जे माण्हू जो जे लाश न मिले हा न त पोइ सोरहाना अकबर खान जो शक तो मथां हुजे हा। इन जे करे मूं कमु पको करे छॾियो। चाकर खान खे रुपए जो रुपयो पक आहे त इहो कमु जाबिर कयो आहे, पर अकबर खान खे इहा पक न आहे। उन ते घणी कोशिशूं कंदो त इहो जाबिर कमु कयो आहे, पर अकबर खान कोन मञंदुसि। जावर खान, हिन महिल अकबर खान जा होश खता हूंदा ऐं हू चाकर खान जी कंहिं बि ॻाल्हि मथां यकीन कोन कंदो। पर ॿुधो जमाल कमाल, होशियारी कजो। हाणे इहो न सोचिजो त बसि चाकर खान खे हाणे अकबर खान घोटे छॾींदो। इहो कमु हाणे असांजो बि आहे। मौक़ो जीअं मिले चाकर खान खे असां लिटाए विझूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।